अबा हिते स्कूल आहे? जी हाँ स्कूल में उस्ताद ईंदा आहिनि? हाँ ईंदा आहिनि? हाँ जी हाँ इंदा पढ़ाई थींदी आहे हिते? पढ़ाई थींदी आहे। स्कूल आहे हिकिड़ी हा, हिकिड़ी स्कूल आहे पोइ हुनजो ॿार पुॼनि ई नथा। नथा पुॼनि छो? छाजे करे? स्कूल नंढड़ी आहे न भई ॻोठ असांजा 200 खनि घर आहिनि रुॻा। अच्छा, पढ़ाई आहे हिते? पढ़ाई त थिए बि पर ॿार पेचनि ई नथा। नंढड़ी असां हिकिड़ी कोठी आहे। अच्छा, उस्ताद ईंदो आहे हिते? उस्ताद ॿ ईंदा आहिनि पर ॿार पुॼनि नथा। हिकिड़ी आहे, हाणे ख़तमु थियण वारी आहे। हाँ, हिते भला घणा पढ़ियल वढ़ियल आहिनि के ॿार ॻोठ? इलाही ॿार सॼो ॻोठ पढ़े बि पुॼनि नथा बाक़ी हाँ, पेचनि नथा। अच्छा, ॿियो रोज़गार जा ज़रिया तव्हां वटि छा आहिनि? रोज़गार गुजारो हे वीचारा खाटियूं खणनि तॾहिं खियनि असां खियूं पिया। मच्छी जो कमु? मच्छी बि किथे असांजा माण्हू मच्छी कोन मारीनि वीचारा ठलो हे कमांदनि में गुड्डू कनि खेनि पीअनि बसि ई हितां आणीनि वीचारा मज़दूरी कनि। माना गुरबत घणी आहे? गुरबत असांजे ॻोठ में इलाही आहे वीचारा किनी खे आहे अन्न के वीचारा इन मिड़े मज़दूरी कनि खेनि के वीचारा सफ़ा ग़रीब को लोलो ॾियणो को कीअं। ऐं हिननि ॿारनि जो ही पढ़ाई हेतिरा जो ॿार बीठा आहिनि? ॿार इलाही आहे न स्कूल नंढड़ी आहे सफ़ा। अच्छा, नंढी आहे। हे ॿार माना कोन था पढ़नि? ॿार पढ़ण वेंदा आहिनि सभु। हिन ॻोठ जो नालो छा आहे? न ॻोठ जो नालो आहे आमूमला। अच्छा, हाँ आमूमला। आमूमला सही। पोइ हाणे हिते अस्पताल वग़ैरह? अस्पताल असां वटि अस्पताल बि कोन्हे जेसी शहर था वञूं जेसी असांजा इलाही माण्हू वीचारा मरियो वञनि। अच्छा, अस्पताल परे आहे भाड़ो हुतां 200 रुपया कार पई वठे। 500 वठनि पिया 500 वठनि पिया 200 रुपया रशके वारा पिया वठनि 300 आमूमला ॻोठ में असांजो पीराणे जो ॻोठ आहे। हाँ, वॾो ॻोठ असांजो पीराणे जो हू आमूमला जो ॻोठ आहे जो मास्तर करे अचनि था नथा अचनि। आयो त तव्हां बि त मलाह न? असां बि मल्हायूं ॻोठ पर वरी चवण वारो हक़ ॿक सभु आमू भाई गुज़ारे अंदरि आहे। उनजे पुट जा उहो मास्तरनि सां ॻाल्हाए ॿोलाए उहो कोन चवंदो ऐं मर्ज़ीअ वारो आहे। बाक़ी असांखे छोकिरियुनि जी स्कूल जी वॾी ज़रूरत आहे। असांजूं हिते तरी ख़्वाहिशूं थोरी थींदी पोइ मास्तरनि ते उते नथी वञनि। असांखे माई माना स्कूल खपे माना ही छोकिरियुनि जी जंहिंमें माई इन खे पढ़ाए टीचर बि। हाँ त हिते तरी छोकिरी असांजी थींदी त पोइ धारिया माण्हू उन में असां कोन छॾियूं जो माई जी स्कूल हुजे त पोइ हुन में असां छोकिरियुनि खे पढ़ाए। हा असांजी वॾियूं धीअरियूं हिते तरी ईअं रुलंदियूं भरा। घणा ॿार थींदा तव्हां वटि? ॿार इलाही असांजो वॾो ही ॻोठ हुन पके खां वठी चालू थियो आहे पर असांखे इहा त छोकिरियुनि जी स्कूल असांखे खपे। छोकिरियुनि जो हा खपे। माई इन खे पढ़ाए। रोड असांजो फिटी विया अंदरि थंभला किरी विया आहिनि सफ़ा हे वार कचा लॻा पिया आहिनि। केॾी महिल बि असांजे घरनि खे बाहि लॻी थी सघे। हे असांजा थंभला ही सॼी लेन थंभले जी किरी वई आहे। अच्छा, रोड फिटी विया सही। गाॾी अची नथी सघे। रोड न थिया हो सही। नथी अची सघे बाक़ी अहिड़ो को टाइम अवर टाइम थियो वञे पोइ असांखे ग़रीब असांजे ॻोठ में इलाही आहे। असां सभु ज़ालूं मुड़ुस असां धंधो कंदा आहियूं तॾहिं कंदा आहियूं। सही। हे सभु ॿार पढ़नि? हा हे ॿार हिते मदरसे में मस्जिद में पढ़ंदा आहिनि। मस्जिद में पढ़ंदा आहिनि पर मस्जिद सभु नंढड़ी आहे। मस्जिद में हाँ न अवाम ॿार पढ़ायो छोकिरियूं पढ़ाए उहे त हिते टीचर रखायो न मास्तरियाणियूं त उहे थियनि न। असांजूं आहिनि पर हाणे जेको असां मास्तरियाणियूं असांजी थी नथियूं असांखे माई हुजे जेको उनखे माई हुजे या छोकिरियूं यानी मर्दनि नथा पढ़ाइनि उहो कमु ख़राबु आहे। उहो सही ॻाल्हि माई कान्हे हुजे न माई। हा वॾियूं हे हेतरी थोरी हेतरी धीरी थी वेंदी न असांजा माण्हू हे पढ़नि बि हे सुबुह मदरसे में पढ़नि कुरान पे पढ़ाई। सही आहे पर उहो बि ज़रूरी आहे स्कूल जी पढ़ाई। पुट तूं पढ़णु चाहींदी आहीं? तूं पढ़णु चाहींदी आहीं? कहिड़े क्लास में पढ़ंदी आहीं? कहिड़े क्लास में? तूं कहिड़े क्लास में पढ़ंदी आहीं? तूं पुट कहिड़े क्लास में? तूं पुट कहिड़े पढ़ंदो आहे? तव्हां न चवनि। तूं पढ़ंदो आहे? कहिड़े में? हे बच्चा सब पढ़ंदा
छोकिरी पढ़ंदियूं आहिनि छोकिरा पढ़ंदा आहिनि ॾींहं जो उन स्कूल में पढ़नि असांजे माण्हू जो रोज़गार कोन्हे असां ज़ालूं मुड़ुस कमाईंदा आहियूं तारीफ़ लाबारा कमाईंदा आहियूं कयूं लाबारा कॾहिं कंदा मानी आहियूं खायो कमाल वरो पचींदा भॼो आहियूं ज़ालूं मुड़ुस असां कमाईंदा आहियूं हे जाई असां